मस्सू बौज़ार जे पडन खां सजाद सिरेवाल पंहिंजे अंदर जा एहसास कुछ हिन रीति लिखे थो। ईअं न हो त मूं कोशिश न कई हुई, हाँ ईअं न हो त मूं कोशिश न कई हुई, ईअं बि न हो त मुंहिंजी मोहबत में का कमी हुई। मूं दुआ बि घुरी, इल्तिजाऊं बि कयूं, मूं मथो बि घसायो ऐं मुतक़ी बि बणियसि, नीर बि वाया, हथ बि वधा, दोस्त बदिलिया, आदतूं बदिलियूं, वरी ॻाल्हि त हुनजी ख़ातिर पाण खे बदिलियो। मूं माफ़ियूं बि घुरियूं, मिनतूं बि कयूं, जो करे सघियसि उहो कयमि। मूं हुनखे वाइदा बि यादि ॾियारिया जेके हुन कया हुआ, मगर जेके वञिणो हूंदो आहे उहो तरसंदो न आहे। लफ़्ज़नि जो भरम किथे रखंदो आहे। ही मिनतूं, ही मेड़ूं, ही दुआऊं, ही इल्तिजाऊं सभु बेकार रहिजी वेंदियूं आहिनि। अॼु मोड़ ते आहियां जो न हुनजी ज़रूरत आहे न ई जीअण जी का तमना। मूंखे अॼु बि उहो जुमिलो यादि आहे जेको जुदाई जो सबबु बणियो। अॼुकल्ह अहिड़ी मोहबत केरु थो करे? हा, अॼुकल्ह अहिड़ी मोहबत केरु थो करे?